मिठी में मरहूम प्रोफेसर अब्दुल जब्बार जुणेजो जी याद में ताज़ियती मेड़ाको कोठाए खेस भेटा पेश कई वई। मिठी पॉलिटेक्निकल कॉलेज जे मरहूम प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल जब्बार जुणेजो जी याद में ताज़ियती मेड़ाको कोठाए वयो, जंहिंमें मुकर्ररनि पारां मरहूम खे भेटा पेश कंदे कॉलेज में सुधारा आणण ऐं थर जे नौजवाननि खे फनी पेशेवरानी सिख्या ॾियण में हुन जे किरदार जी साराह कई वई। सोई दरवेश माण्हू पंहिंजे टीचर खे वठी ॿाहिरि हलियो हुयो। मूं 10-12 मिंट हुन जे स्टूडेंट सां ॻाल्हायो, खे स्कॉलरशिप मिलियल हुई, यूनिफॉर्म पातल हो, डिसिप्लिन आहे। सभु थरपारकर जा नौजवान वरी पंहिंजा ॿार मोस्टली दफ़ीअ जो ॿार हो, मास्तर जो ॿार हो, मुंगारीअ जो, बिल्कुलु इन डाउन टू अर्थ क्लास। यकीन करे जेका मूं हुन में एनर्जी ॾिठी, मां चयो यार हीउ इदारो बदिलिजे पियो। मूंखे यकीन अची वियो त हीउ इदारो बहितरी न वञे पियो, छो त इन इदारे जी हिकिड़ी मालिकी आहे। ऐं पोइ वरी साईं जी टीम जा जेके दोस्तनि मां ॾिसंदो त इहे बि सदा ईअं ई मुतारिफ़ कंदा। ग्रुप पावर जैन थर लिमिटेड पारां कोठायल मेड़ाके में चूंडियल नुमाइंदनि, समाजी अगवाननि, कॉलेज जे अमले ऐं ॿियनि शिरकत कई। मेड़ाके खे ख़िताब कंदे डॉक्टर महेश कुमार मलाणी, नसीर मेमण ऐं ॿियनि चयो त अब्दुल जब्बार जुणेजो जहिड़ा किरदार वरली हूंदा आहिनि जेके पंहिंजे पेशे सां जुनूनी हद ताईं सचाईअ सां साथ निभाईंदा आहिनि। हुननि चयो त अब्दुल जब्बार जुणेजो रवाजी माण्हू न हो, नौजवाननि जे मुस्तक़बिल लाइ सदाईं जाखोड़ींदो रहियो, संदसि कयल ख़िदमतुनि खे सदाईं यादि रखियो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।